जी शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 13वीं वरसी इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। उन सिलसिले में अॼु वरसी वारे ॾियारे ते शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे भरपूर नमूने सां भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु माण्हुनि जो वॾो अंग परे परे खां गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में पहुची चुको आहे ऐं माण्हुनि जो वॾो अंग काफ़िलनि जी सूरत में हिते गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में उन्हनि जे पहुचण जो सिलसिलो हिन वक़्तु पिणु हलंदड़ आहे। जेके माण्हू हिते अचनि पिया उन सिलसिले में उन्हनि खे वॉक थ्रू गेट्स मां गुज़ारे पियो वञे। मज़ार जे ॿाहिरां सिक्योरिटी इंतहाई सख़्तु कई वई आहे। वॾी तादाद में सिक्योरिटी एहलकारनि सां गॾोगॾु रेंजर्स जे एहलकारनि खे पिणु हाई अलर्ट कयो वियो आहे। जॾहिं त वॉक थ्रू गेट्स जेके लॻाया विया आहिनि, जेके माण्हू अचनि पिया उन्हनि खे वॉक थ्रू गेट्स मां तलाशी वठी अंदरि छॾे पियो वञे। त हिन वक़्तु माण्हुनि जो वॾो अंग काफ़िलनि जी शिकिल में उनजे अचण जो सिलसिलो जारी आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते पहुची उनखे भरपूर नमूने सां भेटा पेश कनि पिया, गुलनि जूं चादरूं चाढ़नि पिया ऐं उते उहे दुआऊं घुरनि पिया। उन सां गॾोगॾु अॼु जेको शाम जलसो थींदो, मरकज़ी जलसो, उन जे लाइ स्टेज बिल्कुलु तयारु थी चुको आहे। जलसे खां बिल्कुलु तयारु थी चुको आहे। उन सिलसिले में जलसे जे लाइ जेको टाइम ॾिनो वियो आहे उहो 1 वॻे जो टाइम रखियो वियो आहे। समूरी उन जेका मरकज़ी क़यादत आहे उहा जलसे गाह में पहुचंदी ऐं जेके मरकज़ी क़ाइदीन आहिनि, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी खां अलावा PDM जा जेके मरकज़ी क़ाइदीन आहिनि उहे पिणु हिते नवंदेरो हाउस में पहुतल आहिनि। उहे समूरा जेके अॻवान आहिनि हिते जलसे गाह में पहुचंदा ऐं अॼु जेको शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे मुनासिबत सां हिते जलसो रथियल आहे उनखे ख़िताबु कंदा।